ए नूरी, ए नूरी, ए निभागी किथे आई है? ए वरी कुजाड़ो थई जो फाटियो बा अध तो थे। ए निभागी के मजे वारी गाल ते कयम, पर तू तो जॾहिं तॾहिं मोहम्मद चहटियो थी। केड़ी गाल तो करिए सुनाए। ए गाल मुख पटेल सुनाई आहे। वाह वो सुना त सही। ए हाणे फाट फाट ए सेठ जानल से निकाह तो जे। ए घोड़ा ए कुजाड़ो तो चुए। अल्लाह जो सो ये गाल सच्ची आहे। हे आऊं तो भाया थी न मोए सेठ जी फिटी आहे। इन मज सेठ जी वरी कीअं फिटंदी? ए गाल भूरियो सुणंदो तने मोए सेठ के त गतरा गतरा करे छडींदो। जेकर इए तो थे त इन मज सुरई जो भलो थींदो। इन रन मजा जिंद छुटंदस। आओ ए कदे कदे गाल तू लख जी कंदो आइन। ए निभागी आऊं तो लख जो माण्हू आया, पर तो मुंह जो कदर की मखयो। ए हाणे ठयो ठयो एड़ा मस्का माखे नाहण आऊं तोखे सुञाणा। ए सच्ची गाल तो कया, तो मुख समझो ही की नहीं। ए हाणे आऊं वञा थी वञी सुरई के कंहिं तरीक़े सां समझाए अचां। उनखे कुजाड़ो समझाईंदी। ए जानल जे निकाह मंझि जे भूरियो रंडक विझे त उनखे समझाए न। छेड़े बोलण जी तू अगे कारीगर आहे। ए मुंहिंजी अटकल से कंहिंजो घर तो ठहे। ए गाल चंगी की ने तू तो समझे भी की न तो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।